अब जाके दर भाई हाँ सही है। नहीं ओ जाके दर है जी बाबा बाबा हमारी मामा है अब अब पेट में भी सूर जान वती पया सूर बुखार अब हद भजन ता खंगा तो तलुडा तो मिसकालियूं भी अचन थियूं खंग सां थोरो थोरो कंहिं माला मिसकाल घणी थी अचे सफ़ा सिस्टम ख़राब थी वियो थी नेटवर्क बिज़ी लगी पई आहे अरे मां डॉक्टर तू मांखे केडी खबर है सुई लगती साईं सुई लगी थी डॉक्टर खंगा तो तलुडा तो गाना तो बात तो पतली तो वञे अलार्म का तो सही तरह खाधो छा थव खाधो यार रात रोज़ो रखियुमि बेसण जी टिकीअ सां गॾवाजीअ खे चयुमि बेसण न पचाए ॾे पोइ बि पचाए ॾिनई सुबुह सां त खाधो कुझु न हो सॼो ॾींहुं बुख थियुमि मस्जिद जो वञी पासो वरितो हुते सयूं बियूं सीरो पियो हलवो पियो मां बि अची दॿियुमि पोइ ख़बर ई नथी पए डॉक्टर हाणे त पेट में वकड़ बि था पवनि साईं रमज़ान जो महीनो आहे थोड़ो फज़ीलत सां खाइबो आहे मिलाए पाए ॾिनो सफ़ा बस मस्जिद में मालो आयो पर आयो पेट पंहिंजो नज़र न आयो डॉक्टर तव्हां खणी अचो आहे न बाबा घर ॾे तेरी खणो विसरी वई डॉक्टर बि चयुमि त बस जेको आज हिते ई खाई जान छॾाया थोरी न कबी आहे अंजा रुमाल ॿधी अचो हाणे तव्हां हुते लेटो त तव्हांखे सुई हणो असां कंपाउंडर हाई सुई आस्ते हणजे डॉक्टर बाबा दिलजाए जो तव्हां परेशानी ई ॻाल्हि नाहे इंजेक्शन तैयार कयो बाबा मरीज़ जहिड़ा काथे तो मां साईं ॾा स्ट्रेचर ते अचो ओला ओला मूंखे 24 बार कये साईं तव्हां हेॾां वियो 2 मिंट जी सर अचो बाबा ये दो सुई लगदी अरे बा आस्ते हणजो हाँ आराम कर लो ऐं- मस्ती अंदो एक सुई ऐं बस दुआ कर सदा दुआ कर मूंखे सुभाणे कम ते बि वञणो अथई वे आराम कर लो डॉक्टर साहब अचो सुई हणो क्या कयां वेहा या सुम्हां बाबा इंजेक्शन ये तैयार आहे सही ऐं हाँ सही सिधो थी त सुई आहे आपसे सूर थींदो यार सूर त थींदो न ज़ाहिर आहे सुई आहे कहिड़े क़िस्म जो मरीज़ आहे हालात हेठि लाए तुम थोरो आस्ते डॉक्टर आस्ते हाँ आस्ते ओ डॉक्टर आस्ते चुप कर बाबा तकलीफ़ कीअं ख़तम थींदी रखी न रहियूं आस्ते डॉक्टर कसम थी मां जो कसम थी आस्ते आस्ते तकलीफ़ कीअं ख़तम थींदी बाबा हलण ई नथो ॾे पियो तकलीफ़ कीअं ख़तम थींदी लॻंदी न बाबा ख़तम थींदी आस्ते आस्ते ॿिया बि मरीज़ ॾिसणा आहिनि डिस्टर्ब थो करे लगी वही सुई हाँ लगी वही सुई काथे नहीं अरे नहीं थी थी वई बस अच मथे ऐं शुक्र आहे कंपाउंडर मथे विहारे शुक्र मथे हण दो डॉक्टर साहब अञा सुई न आई नहीं। डॉक्टर कंपाउंडर मथे डॉक्टर ना थी लो डॉक्टर हण बि त सही न हणे बि न अचो लगी वई कुछ भी नहीं ऐं लियो ला 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 होटे कंपाउंडर के बुझा होश में आ कुछ भी नहीं मारी जात हो कुत्ते खा दो तो के पानी दे डॉक्टर पानी दे अरे ये दवा लिखी तो नहीं में 3 दफा गिर जाए गिरा हाँ कुछ खाइण पीअण घटि करिए बेहुदा खोरी न कर मस्जिद में वञी रमज़ान में